जी मां हिन वक़्त हिते मौजूदु आहियां। कोरंगी क्रॉसिंग वारो इलाइक़ो आहे। ही कोरंगी क्रॉसिंग सां मलीर नदी आहे। हुन नदीअ जे बिल्कुलु बंद सां गॾोगॾु असां हिते बीठा आहियूं। ही हितां पुल क्रॉस करे थी, जेका कोरंगी कयूमाबाद खे क्रॉस करे पई वञे। ॿुधायो इहो वञे पियो त हिते गुज़िरियल 3-4 कलाकनि खां पुलिस जी हिकु सर्च ऑपरेशन जारी आहे ऐं ज़रियनि मूजिबि इहे तफ़सील साम्हूं आया आहिनि त पुलिस खे हिकिड़ो ड्रग डीलर गिरफ़्तार कयो, जेको जंहिं साउथ पुलिस जी उन निशानदाही कई इन्वेस्टिगेशन जे दौरान त हुन ड्रग जो हिकिड़ो वॾो को बैग आहे मुबैना तौर ते उहो भरियल। हिन जी जेका बैग ते पुल आहे, मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे जेकॾहिं ॾेखारे सघे त इहे उहा पुल आहे। हुनजे बकौल जेको मुबैना तौर ते मंशियात फ़रोश गिरफ़्तार आहे, हिन पुल तां उन बैग खे हिन तरफ़ फिटी कयो आहे। हीअ मलीर नदी आहे ऐं हिन तरफ़ फिटी करण सां हुन जेको पुलिस खे ॾसियो त उहो बैग हुते मौजूदु हूंदो। उन जे इंफॉर्मेशन बाद पुलिस हिते मुसलसल 3 कलाकनि खां सर्च ऑपरेशन जारी कयो आहे। पुलिस सां गॾोगॾु एंटी नारकोटिक्स फोर्स हिन हवाले सां मूंखे ॿुधाईंदो हिकु ऑपरेशन नंढो न पियो लॻे, को नंढो डीलर न आहे, छो जो हिन ऑपरेशन में मुख़्तलिफ़ कोरंगी साउथ ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ हितां जा पसगिराई दायरे जा जेके थाणा आहिनि, जंहिंमें डिफेंस, दरख्शां, PA साहिल, कोरंगी इंडस्ट्रियल एरिया, ज़मान टाउन, इब्राहिम हैदरी, उन्हनि थाणनि जी पुलिस खे बि हिते SHOs खे बि घुरायो वियो आहे। SP ASP इवन एतिरे क़दुरु जो हींअर कुझु देरि पहिरियों DIG साउथ असद रज़ा शाह पिणु हिन ऑपरेशन जो जाइज़ो वठण लाइ हिन जॻह ते पहुतो। उन्हनि मीडिया सां त ॻाल्हि ॿोल न कई, छो जो उहे मीडिया खां कतरा रहिया, पर असांखे पुलिस ज़रियनि मूजिबि इहा ई ख़बर पई आहे त जेको मुबैना तौर ते मंशियात सप्लायर गिरफ़्तार थियो, उन जी निशानदाही बाद ही ऑपरेशन कयो पियो वञे। ही को ड्रिगो को वॾी गैंग जो हथु आहे। पुलिस हिन वाक़े खे फ़िलहालु ज़ाहिर न पई करे। असां तव्हांखे एक्सक्लूसिवली ऑपरेशन कवर कयो आहे, उहा पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदा। त सिंध वाइज़ जी वाइड टीम आहे जेका हिन ऑपरेशन जी जेका कवरेज करे रही आहे। हिते ही कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे, ही उहे झाड़ियूं आहिनि, हिन में अंदरि एहलकार लथल आहिनि जेके उनखे सर्च करे रहिया आहिनि। जेको मुबैना तौर ते बैग आहे उनखे उन बैग खे जाचे रहिया आहिनि। हिन बैक साइड ते ही पुलिस वारा आहिनि, हिननि रसा घुराया विया। हींअर कुझु एहलकार हेॾे अंदरि रसा ॿधी पाण सां गॾु हेठि लथल आहिनि, छो जो हिन में अंदरि पाणी आहे। ही पाणी हितां शॉर्ट थींदो आहे, समुंड में वञी अॻियां कनेक्ट थींदो आहे। ऐं कोरंगी जी ही जेको इलाइक़ो आहे, हिन इलाइक़े में हूअं ई छा दसि नालो जॾहिं खां पुल ठही आहे, हूअं त डेली वेजिस ते पुल रोड हलंदो, पर हाणे हीअ रोड हले न पियो। त हिते सर्च ऑपरेशन जारी आहे। मुख़्तलिफ़ पुलिस है न, मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त हिकिड़े DIG पारां हिदायत कई वई आहे SP जी निगरानी में, ऐं मुख़्तलिफ़ थाणे जा SHO हिते मौजूदु आहे। हुननि पुलिस पारां हिते कैंप लॻाई वई आहे ऐं उन कैंप में बाक़ाइदा उन्हनि खे ताक़ीद कई वई आहे त जेसि ताईं जेको हिते मुबैना तौर ते बैग आहे उहो हथु नथो अचे, कंहिं नताइजे ते नथा पुरी सघूं, हिन ऑपरेशन खे ख़तमु न कयो वेंदो। ही एक्सक्लूसिवली असां कवर कयूं था। सिंध वाइस हिते पहुतल आहे, पर असांखे उहो तफ़सील पुलिस अञा फ़राहम न पई करे। इन हवाले सां वधीक जेका अपडेट हूंदी उहा असां पंहिंजे नाज़रीन खे आगाह कंदा रहंदासीं।